सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन्हीं करे सचे साईं चयो जॾहिं कोई ग़लति थिए क्रोध अचे सार चो कि हाणे न मां बसि इहो बाद में कंदुमि हाली न। जेकॾहिं असां चङो कमु पोइ ते छॾे सघूं था त पोइ ग़लति कमु पोइ ते छो नथा रखी सघूं। असां मंदर में वञणु दर्शन करणु कंहिं ॿिए पासे उहो चऊं था बाद में वेंदासीं त पोइ ग़लति संग खे असां थोरो पोइ ते छो नथा करे सघूं। भई ठीकु आहे हाली मां इहो करे वठां पोइ बाद में कंदुमि। ऐं असांखे यादि रखणु खपे जॾहिं बि उन सचे साईं चयो असां ग़लति कम खे चऊं असांखे पोइ कंदासीं छॾींदासीं तूं हल हली त पोइ उहो वरी पोइ घणो वक़्तु रहंदो ई न आहे। उहो चवंदो उहे कोन कंदो बाद में चवंदो इन करे हमेशह जे लाइ निकिरी करे हलियो वेंदो आहे। असांजी ग़लती निकिरी वेंदी आहे। असां सदाई साफ़ु सुथरा रहंदा आहियूं, सदाई मालिक जी रहमत में रहंदा आहियूं, सदाई हरिया भरिया रहंदा आहियूं। तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन खे बसि थोरो सो बदिलायूं। जॾहिं असांखे संग सचे साईं जो हूंदो असांजा दुख दर्द कष्ट बीमारियूं पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदियूं। उनजो कारण इहो हूंदो छाकाणि जॾहिं उनजे संग में वेंदासीं असांजा जेके प्रैक्टिकली पाप नी उहे पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदा। जॾहिं बि सचे साईं जे संग में ईंदा मथां कोई चए वेंदो काॾे या कंदो छा आहे असांजो पंहिंजो पाण छॾिजी वेंदा। असांजी ॻाल्हि उन खारे वांगुरु हूंदी आहे, जार वांगुरु जंहिंमें बि जेको पाणी न बीहे लेकिन खारो साफ़ हूंदो आहे। बाक़ी जेको असांजी सोच हूंदी आहे असांजा वीचार हूंदा आहिनि कॾहिं कॾहिं ग़लति ईंदा आहिनि क्रोध ईंदो आहे उन खे सचे साईं चयो वरी चओ ताली बाद में हाली छा। ऐं जंहिं ॾींहुं असां प्रैक्टिकली चङा थियासीं ऐं ग़लति सोच खे बि चयो हाली छा तोखे मां बाद में कंदुमि त पोइ पहिरियों पाप वेंदा आहिनि पोइ ग़लति सोच निकिरी वेंदी आहे। बाक़ी बचंदी जॻह ई आहे जॾहिं असां कंदासीं चङाई मालिक जी रहमत में सदकरम त पोइ दुख ईंदो छो। असां सदाई सुखिया रहंदासीं, ख़ुशि ख़ुशहाल रहंदासीं, सदाई बहितर रहंदासीं, हरिया भरिया रहंदासीं। तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन खे हरियो भरियो ऐं ख़ुशि ऐं ख़ुशहाल करण जे लाइ उन सचे साईं जी रहमतुनि में ईंदा आहियूं, उनजी आसीस में ईंदा आहियूं। ऐं इहे ॿ चीज़ूं असांखे हमेशह यादि रखणु खपे। हमेशह असां जेको कंदा आहियूं चङे कम खे पोइ ते छॾींदा आहियूं, ग़लति कम सां हलिया वेंदा आहियूं। असां चङे कम खे रखूं, ग़लति कम खे थोरो पोइ ते छॾूं। बसि क्रोध सार जलन कुझु बि हुजे, कंहिं हालत हुजे, काॾे वञणु हुजे, कुझु बि हुजे। ऐं ॿी ॻाल्हि असां जीअं सचे साईं सां जुड़ंदासीं असांजा पाप ख़तमु थियणु शुरू थींदा। जॾहिं पाप ख़तमु थींदा ग़लति कमु थींदो ई न त असांखे पाप जो फल ग़लति मिलंदो ई न। पुञ जेको ई कंदासीं उहो असांखे मिलंदो रहंदो ऐं असां सदाई भागनि भरिया रहंदासीं, सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं, सदाई बहितर रहंदासीं। सो अॼु प्यार भरे अवसर ते जेको मौक़ो असांखे सदाई बहितरी ॾिए थो, सदाई चङाई जो संग ॾिए थो, सो अहिड़े प्यार भरे अवसर ते उन सचे सतगुरुदार उन ईश्वरदार इहा ई अल्तजा अरदास ऐं वेंदी त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो असां सदाई बहितर सोच ऐं चङे पासे हलंदा हलूं। जीअं असांजा चङे पासे कदम हलंदा त पोइ असां सदाई चङा थींदा रहंदासीं ऐं सदाई असांजा भाग नसीब क़िस्मत खुलिया रहंदा।